शर्जील मेमण जो कारनामो कयो आहे न, इहो महिरबानी करे संदो फ़ैसिलो वापसी वठ। जेके बि सिंध असेंबली में मानी नथी रात जो मानी नथी ॾे, उहो वञी तो फ़ैसिलो सिंध असेंबली में ॿुधाए। तो इहो आज़ार असां ड्राइवर जे लाइ करे छॾियो आहे। तूं इहो ॿुधा त तुंहिंजे ड्राइवर जे नाले ते तो गाॾियूं घणे जे नाले ते करायूं आहिनि। जो असांजे ट्रैफिक वारनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो। असीं हींअर वञूं पिया हैदराबाद वञूं पिया, 2-2 हज़ार रुपया सॼी चालान जो पिया अचूं पिया। चालान बचनि असांखे 1500 रुपया, चालान 2-2 हज़ार रुपए जो। तो बड़ा असांजे लाइ आज़ार पकड़े छॾियो आहे। तो असांखे हफ़्ते जो टाइम ॾिनो आहे, असीं तोखे 5 ॾींहंनि जो टाइम ॾियूं था। वञी संदो सिंध असेंबली में वापसी फ़ैसिलो वठ। जे न त असीं हाणे कारकंद ते लहंदासीं। शर्जील मेमण असीं तुंहिंजे कारकंद ते हाणे लहंदासीं। जे इंसान जो पुट आहीं त संदो फ़ैसिलो वापसी वठ। ड्राइवरनि वटि वधि में वधि हूंदो हथियारी लेटर हूंदो, ड्राइवर जे नाले ते गाॾी कोन कंदा मालिक। तूं मणा इंसान जो पुट ई कोन्हे जो तो वञी हिन से फ़ैसिला सिंध असेंबली में वञी तो करी। राति जो तव्हांखे मानी नथी माई ॾे, सुबुह जो वञी सिंध असेंबली में फ़ैसिला था करियो ड्राइवरनि जे ख़िलाफ़। असां वटि टैक्स पहिरियों 700 रुपया असीं टूल ॾियूं था कराची खां हैदराबाद जो। उन खां पोइ असीं 2500 3-3 हज़ार रुपया चालान ॾेई पिया अचूं। तो उन्हनि खे छुड़वा के ॾेई छॾिया। हींअर 50 ॼणा टूल प्लाज़ा ते हिननि ते बीठा पिया। जिथे त असीं वञूं त रोकियो, ज़लील करियो, असांखां 2500 2-2 हज़ार रुपया असांखे चालान जा पिया वठनि। इंसान थी तूं मणे घटि में घटि एतिरो त करे त सिंध असां सिंध वारा छा असीं बपिया फाणियूं छा तो असांजे लाइ आज़ार पकड़े छॾियो आहे। बस एतिरो घणी